नाज़रीन, भिटशा में एहसास कफ़ालत सेंटर ते कटौती तां मुंहमारी जहिड़ो सेंटर अमले ते तशद्दुद कयो वियो। भिटशा में एहसास कफ़ालत सेंटर ते मुस्तहिक औरतुनि जे वज़ीफ़े मां कटौती बंदि न थी सघी। मुस्तहिक औरतुनि जे वारसनि ऐं समाजी अॻुवाणनि पारां कटौती खां मना करण ते डिवाइस होल्डर सेंटर अमले कटौती खां मना कंदड़ माण्हुनि मथां सख़्त तशद्दुद करणु शुरू करे ॾिनो। जे बाद जहिड़ो वधी वियो, भिटशा जे सियासी समाजी अॻुवाणनि पारां भिटशा पुलिस ऐं SSP मटियारी खां एहसास प्रोग्राम मां कटौती कंदड़ एजेंट माफ़ियाई माण्हुनि मथां तशद्दुद करण में मुलविस जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ डिवाइस होल्डर्स जो चवणु आहे त असां का बि कटौती न कई आहे। कुझु बासर माण्हू असां सां ॾंडे जे ज़ोर ते फुल लुट कई आहे ऐं असां मथां तशद्दुद कयो आहे। Somro वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।